नौशरो फिरोज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मोरो में अवामी मार्च के जलसे के ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान जो अवाम परेशान है। मज़दूरी हारनि खे मेहनत के एवज़ मुनासिब हक़ नथो मिले, जंहिं सबब केतिराई ख़ानदान फाका कशी जो शिकार आहिनि, जेके हिकु वेलो मानी जो खाइनि था त ॿियो वेलो नथा खाई सघनि ऐं हू बुख ते सुम्ही पवनि था। हिन मुल्क में नौजवान डिग्रियूं हासिल करण के बावजूद धिका ऐं थाबा खाईंदा वतन था ऐं खेनि रोज़गार नथो ॾिनो वञे। पीपल्स पार्टी हमेशह ग़रीब मज़दूर ऐं मेहनतकश माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। पाकिस्तान जो अवाम समझी चुको आहे त ही तब्दीली न पर महांगो पाकिस्तान आहे। बिलावल भुट्टो वधीक चयो त ॾींहं जी मार्च कप्तान खे झुकाए विधो आहे, जंहिंजो ताज़ो सबूत बिजली ऐं पेट्रोल जा अघ घटाइण मां मिले थो। पाकिस्तान की मईशत के तरक्की ॾियारण लाइ मज़दूर ऐं हारियुनि खे ख़ुशहाल करणो पवंदो, लेकिन न्याज़ी सरकार मेहनतकश मज़दूर ऐं हारियुनि जे हक़नि ते धाड़ा हयां ऐं हाणे वक़्तु अची वियो आहे त कटपुतली हुक्मराननि खां हिसाब वठूं ऐं जमहूरी तरीक़े सां ग़ैर जमहूरी शख़्स खे हटायूं। मीडिया ते पाबंदी लगाई वई। पीपल्स पार्टी हमेशह मीडिया की आज़ादी ते यकीन रखे थी। असां इमरान ख़ान खां मुतालबो था कयूं त हू असेंबली तोड़े इस्तीफ़ा ॾिए। उन खां पहिरियां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो, साबिक़ सूबाई वज़ीर कानून ज़ियाउल हसन लंजार, MPA मुमताज़ अली चांडियो वफ़ाक़ी हुकूमत ते छिती तनक़ीद कई। रिपोर्ट मंसूर मलिक, नौशरो फिरोज़।